अदा तुंहिंजे लाइ मानी खणी आयो आहियां। आधा होॾां छांव में हली रखीस पोइ मां अचां थो उते हली खाऊं था तूं हल। अदा तू अॼु स्कूल कोन में छो? बुखार हो तबियत सही कोन्हे इन करे कोन वियो। बुखार है? हल ठीक आ पोइ तू हली आराम कर भला घर पोइ मां अचां थो तोखे हली दवा वठी थो जा। सही आहे हल घर बस। अरे लाकत यार बैठो ही ना। हां बरा बैठो अज बैठो हो जा तुझो नंबर आ पानी जो पानी इंदई शाम ता इंतजार कजाए मता है ता सुरियो ही बरा अर्ज आहे हिकड़ो मुंजो। बुधाए हुकुम कर छा कम मुंजे भा नंढड़े जी तबियत सही कोने मुके मोकल जो तो ए निबाग और को कूड़ थोड़े रोज रोज जी नंढड़े तबियत सही कोने को तो ट्रेनी सा मोकलनो जी न बिल्कुल मां कूड़ कोन थो बरा कूड़ो ही कूड़े कोन थोणी कूड़े या पुट रोज ठगियो पे तो करी हराम जा टुकर खाई खाई तो सुजी तो पियो ही कूड़ा मानो चुप करे इज्जत सा ते शाम ताई वे इता जो चुरियो ही न सुठो कोन थींदई हर रोज बहाना जो करी चुप करे ते वे शाम ताई ते बैठो जा ठीक है कमदार जी सही हलिया हराम जा टुकर खाई खाई सुजी तो पियो ही टंकू बाऊ भनी संजो जी अरे लाका ते बैठो ही ना। हां वडेरा बैठो हां। हां वे जा पानी पानी कोन आयो जा ना वडेरा सुबह का वठी शाम थी वई पानी एको कोन आयो आ ता कमदार जी सही पानी चो कोन पतो ना पानी से अचे तो बस कलाक अर्ध में मतलब असा फोन मुम कया पानी अचे तो पर हे आए बिन बागो मानू निकामो मानू ॾिसी कोन शिकल में कीदो लगे पानी अचे तो इनके कड़ो तकड़ा ए लख ना कर्ज इन संजा वडाई कर्ज कोन लाए सगन ही संग कर्ज कोन लाए वरी रोज रोज बहाना कर बैठो तो के छाजी तकड़ा बैठो ही पानी अचे तो ना वडेरा मुंजे नंढड़े भा जी तबियत सही कोने मेहरबानी कयो मुके मोकल जो मां उनके दवा वठी। अरे तो के छो मोकल दियो ए कम वरी ते केर कंदो तू वडा ते कम न आते वडेरा मेहरबानी कयो मुके मोकल जो मुंजे नंढड़े भा जी तबियत सही कोने मार उनके दवा वठी जा पो मां सुभाणे इंदो सही मेहरबानी कयो कमदार छा सला सही दियो से भला मोकल ने भागे के आए डर भागो मानू डर ता हल हल डर मां सुभाणे इंदो सो पिटे पे तो असा के पिटे पे तो ने भागो डर डर हल 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 डर निकरे ता हल कमदार हल अरे इनके त ॾाढो बुखार आ पर हाणे पैसा बि कोन्हनि हाणे कीअं कयां वॾा त कर्ज खणी विया पर असांखे फसाए विया पाण त हलिया विया पर हाणे एतिरा पैसा 5 रुपया कोन्हनि जो मां मासूम खे वञी ॾेखारे जा पर हाणे खणी थो वञांसि वॾेरे ॾे अलाह साईं हिदायत ॾे वॾेरे खे 2 रुपया वठांसि वञनि मासूम खे दवा वठी जा। अदा अदा उथी थोरो उथी हिते वेह थोरो बी मां थोरो पानी खणी अचां पानी पी पोइ तो गली दवा वठी जा। अचे थोरो पानी पी हल तो खैर दवा वठी जा हल। अस्सलाम वालेकुम वडरा। वालेकुम सलाम अल्लाह का तू आयो ही जा खैर में आयो ही वडरा मुझे नंढड़े भा जी तबियत सही कोने मेहरबानी कयो मुके कुछ पैसन जी जरूरत है मुके कुछ जो त मां नंढड़े भा के दवा वठी कल जो तुके पैसा 2000 ना दी कोई पैसा कदे आ खर्च थी आयो नशो तो करी या न धंधो तो की या जैसे के जा ने भागा ने काम हेदो सारो कर्ज लगो को तुझे वदन कर्ज न लाथो आ तू किता लाई दे कर्ज
कर्ज वडेरा लाईंदासूं पर हिन चक्कर मूंखे महिरबानी कयो मूंखे कुझु पेट्रोल जी ज़रूरत आहे नंढड़े भाउ जी तबियत सही कोन्हे मां दवा बन्नी जो कम रहियो पियो आहे हुते तोखे पंज लॻी पई आहे बिना रोल कराए सुमारिस सुबुह जो दवा वठी अचां बन्नी कर बन्नी जो कम कर भागा के जा यार रोल हल बाबा हल बाबा सुठो बन्नी ते हल सुबुह जो वञी ॾेखार जां थोड़े अदा उदा अदा अरे वो समारे तुम करे जोड़े यार तुम करे जोड़े पैसा लो ना मुझे तुम करे दवा वाली अरे तुम तो तुम करे बुरा बाप तो तुम करे तो बड़ा बुरा तुम करे तो तुम करे बाप करे तुम करे मेरा बुरा बाप तुम करे बता गया कमदार जी साईं लियाकत नज़र कोन थो अचे 7 ॾींहं थिया आहिनि छोकिरे जे वफ़ात खां पोइ नज़र ई कोन थो अचे बाबा साईं तूं असांखे ऑर्डर ॾे सां हींअर घट विझी गीले था ते अचूंस वारो कयो गीले अचो असुल उतड़े वञो शाबाश वठी अचो असां तोखे तूं बोलींदा वडरे तोखे घुरायो आहे वॾेरे तूं लिखी दो लिखां कोन थो कुत्तो ने भागो के जाए जो अरे दे हाल जी जेको घुम लॻो पियो ई छो पर तबियत सही कोन्हे इने जे करे घर रुगी नाटक थो करी तबियत सही कोन्हे मां नाटक कोन थो कयां वडेरा ठगी थो करी रुगी हींअर बि तबियत सही कोन्हे वडेरा मूंखे बुखार आहे ओ असांजो कर्ज़ केरु लाहींदो तोखे बुखार आहे कर्ज लाईंदासूं वडेरा तुंहिंजा वॾड़ा बि न लाहे सघिया तूं लाहींदे कर्ज़ हाज़ुर वडेरा लाईंदासूं कमदार जी साईं ये ले वञी गाॾी खे हथ हणाइस गाॾी साफ़ कराइस हल गाड़ी के हथ हल साफ कर मां चाक न आहियां मुंहिंजी गाड़ी तबियत खे साफ़ सही कर। कोन्हे मूंखे छॾियो मां दवा वठी था हल गाड़ी के साफ कर तकड़ कर ठगी न करियो 400 न कर बाबा गाड़ी के हथ हल अथन गाड़ी के जल्दी कर वडेरा ये तो खत्म थियो छा थियो मोकिलायो हां ही पूरो अरे हिननि ते हेॾो वॾो कर्ज़ आहे हिननि जो वॾा न लाहे सघिया ही बि पूरो थियो असां कर्ज़ कंहिंखां वठंदासीं ये तो मरियो वा अरे यार माइटनि खे इतला कयो खणाए वञोसि हलवा फोन कर माइटनि खे ॿुधाइसि खणी वञनिसि अस्सलाम वालेकुम दोस्तों जीअं त तव्हां ही असांजो वीडियो ॾिठो असांजो वीडियो माना गुरबत जे हिसाब किताब सां हो जीअं माना वॾड़ा जेके आहे माना थोरी ॻाल्हि तां माना वॾड़नि खां कर्ज़ खणणु या पाण खे गिरवी करे रखणु पोइ वरी ॿियनि जे पोयनि जे हिसाब किताब सां जेको हुयो उन खे झंझट में विझणु उहो असां सॼो वीडियो में तव्हांखे हिसाब किताब ॾेखारियोसीं जीअं पोयो सॼो ख़ानदान कीअं ख़तमु थी वियो आहे असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे लाइक ज़रूरु कजो